तू डांस पुट पंजे पढ़ो याद थई? जी साईं। बुधाए। 1 5 5 2 5 10 टे 5 15 4 5 20 5 5 25 6 5 30 7 5 35 8 5 40 9 5 45 10 5 50। शाबाश शाबाश पुट। नालो छा थी बाबा? करीम। वालिद जो नालो? शाह मोहम्मद। पुट तू मानी घट खाईंदो आहीं छा? या ठीक न थो रही? सर इन ॿार खे थैलेसमिया आहे ऐं इनखे हर महीने रत लॻंदो आहे। ओ पुट तू तो ॾाढो होशियार ॿार आहीं। तू हली वे पुट। छा ॻाल्हि आहे? स्कूल में ॿारनि जी तादाद तमामु घटिजंदी थी वञे। इहा त वधणु खपे। सर असल ॻाल्हि इहा आहे त बहराम ख़ान पंहिंजे ॻोठ जा ॿार स्कूल अचण खां रोके छॾिया आहिनि। ॿिनि ॻोठनि जे वॾनि में अणबड़ थींदी आहे त भोॻींदा वीचारा ॿार आहिनि। पोइ इन जो को हल? साईं ॻाल्हि इहा आहे त बहराम ख़ान सिधी क़िस्म जो माण्हू आहे। साईं तव्हां हिकिड़ी महिरबानी कयो, तव्हां नाले चङे ऐं जंगल खे चओ त ॻोठ में न्याणियूं ई जाम आहिनि, सो उन्हनि खे चवनि त दाख़िल कराइनि। साईं बहराम ख़ान ॾे मां ई ॾाढा अमीर वारा विया हुयासीं, पर बहराम ख़ान असांजी हिक बि न ॿुधी।